हिक त सुञ मथां सीट। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। हिकु त सुञ मथां सीट। इन पहाके में ॿ लफ़्ज़ आयल आहिनि। हिकु त आहे सुञ ऐं ॿी आहे सीट। सुञ जो मतिलबु आहे तमामु ग़रीबी या कंहिं शइ जो तमामु अभाव, त उनखे चइबो सुञ। ऐं ॿियो लफ़्ज़ आहे सीट, यानी कि तमामु वधीक घमंड रखणु, अभिमान रखणु या ठिग रखणु। त हिकु त सुञ मथां सीट, यानी कि हिकु त तव्हां वटि का शइ आहे कान, वरी मथां उन जे लाइ बि तव्हां घमंड था रखो, त चइबो हिकु त सुञ मथां सीट। घमंड माण्हू कॾहिं रखंदो आहे? जॾहिं उन वटि का शइ हुजे त चए त जाइज़ आहे, लेकिन अगरि उन वटि का शइ आहे ई कान, पैसो कान्हे, अकुल कान्हे या कुझु बि कान्हे, ऐं मथां वरी हू घमंड रखे, त इन पहाके जो यूज़ कबो कि हिकु त सुञ मथां सीट। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं घणेई दफ़ा को छोकिरो या छोकिरी सम्झो सांवरो आहे या सांवरी आहे, वॾे उमिरि जो आहे, ऐं सम्झो तमामु ग़रीब बि आहे, ऐं तॾहिं बि हू चए कि मां कंहिं वटि रिश्तो खणी करे न वेंदमि, रिश्ते वारा छोकिरीअ वारा पाण अचनि, मूंखे घर अची करे ॿुधाइनि, मां छो वञा? त छा चइबो? हिकु त सुञ मथां सीट। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल।